के टिकी आहे पर ही मुंहिंजे घर वारी ही मुंहिंजे बच्चनि खे इहे सभिनी खे माना इन हिसाब सां इन लाइ कमाइण वारो मुंहिंजो बि केरु कोन्हे। हाणे हिकिड़ो नंढड़ो छोकिरो हाणे इहो मूंखे कमाए खाराइनि जेसि ताईं मां खे ख़बर न आहे अलाए किथे इन लाइ अर्ज़ु बि थो कयां मूंसां मदद थी वञे त इनशाअल्लाह बेड़ा थी वेंदा। अहिड़ा जॾहिं तूं मां तव्हांखे दवाऊं बि ॾेखारियो दवाउनि जी तस्वीरूं कढूं अॼु इनशाअल्लाह थियो आसिफ़ अली साहिब जी दवाउनि सां संगत हमरा आया जमाली जो लख छोड़ाए आया शायर साहिब जो बि लख छोड़ाए आई असां सां मदद कयूं अथनि माशाअल्लाह पंहिंजे किरायो अल्हम्दुलिल्लाह असां सां वधी अॼु माना असां सम्झो डरी वई थी मुसीबत कमाइण वारो केरु न आहे इन लाइ असां कयूं था हर घड़ी ऐं मदद थी वञे त भलो तमामु आयरनि खे असांखे इनशाअल्लाह असांखे डॉक्टर साहिब ॾिनो अथनि हे असांखे खाइणा खाधा आहियूं न खाईंदा था अचूं अलाह खे पार त अलाह असां सां कंदो रमज़ान शरीफ़ मूं वठी दवाऊं हलनि पर हिननि मां थोरो थोरो हलंदो थो अचां पर मूंखे सी नथो छॾे हिन ताईं जान में अहिड़ो सी आहे बसि अलाह ॾे शल पनाह कमाइण वारो मुंहिंजो बि केरु न आहे यानी दवा वेठे खाऊं था अलाह दवा खाइण जी दवा कमाई हाणे असांजी हे थी रही अलाह हयाती ॾींदो हिन खे ऑर्डर बि असां हणी नथा सघूं पासे जो सूर बि आहे ख़बर ई न आहे अलाए छाजे करे पासे में अॻे साल टियों साल पाणी पइजी वियो पासे में डॉक्टर मुस्तफ़ा वटि मां वियुमि उहो पाणी कढे छॾियो सुई सां वरी इन खां बाद सही थियुमि साल हिकिड़ो वरी न सही वापसि माना हाणे इहो पासे जो सूर मूंखे अञा ताईं नथो छॾे दवाऊं माशाअल्लाह